नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त जमायत इस्लामी ज़िले मटियारी जे अमीर फ़कीर मोहम्मद लाखो नाइब अमीर जमायत इस्लामी पाकिस्तान मोहम्मद असदुल्ला जी अॻुवाणी में मटियारी में वधंदड़ बदअमनी मंशियात फ़रोश ॾींहुं ॾिठे हथियारनि जे ज़ोर ते फुरू मामूल हुजण करे अॼु तालका सईदाबाद खां नेशनल हाईवे वटां आला खैबर खां मटियारी ॾे पुरअमन सूरत में रैली रवानी SSP मटियारी आफिस आॾो धरणो हयो वियो। हिन सिलसिले में जमायत इस्लामी पाकिस्तान असदुल्ला भट्टी ऐं ज़िले मटियारी जे फ़कीर मोहम्मद लाखे ॿुधायो त ज़िले मटियारी में बदअमनी मंशियात फ़रोशनि जो गढ़ बणिजी चुको है। ज़िला मटियारी महंगाई बेरोज़गारी बदअमनी मुल्क के आवाम के मसाइल के हल करण के लिए ॿुधाइण लाइ ये रैली कढी वई आहे। अज़ीम शान रैली अची रही है। इंशाअल्लाह आख़िरी किताब है मटियारी में मटियारी फ़कीर मोहम्मद लाखो साहब की शान है। इन वक्त सूरत हाल इहा है तो मटियारी समेत पूरी सिंध में बदल है। गरीब मानू भी उन मुतासिर थे तो हर मानू उन मुतासिर थे तो हालांकि पुलिस भी मौजूद है, कानून नाफिज करने वाला भी मौजूद है। उनके बावजूद इतने बदअमनी जगह वजूद थे। असांजो मुतालबो है तो हुकूमत जो फ़र्ज़ है तो बदअमनी के ख़त्म कयो। MP MLA वोट वठण खां पोइ बिल थी विया आहिनि। गरीब आवाम के अमल ॾियण में नाकाम रहिया। अहिड़े नमूने सां महांगाई जो हाल इहो आहे त हिन वक़्तु माण्हू गिरह खाइण लाइ भी तमामु परेशान आहे। राति जी ख़बर इहा आहे या अख़बारनि की ख़बर इहा आहे त पेट्रोल जी क़ीमत खे माण्हू हालांकि उनजो कोई जवाब कोन्हे। असांजो मुतालबो आहे जो पेट्रोल जी क़ीमत खे महांगो न कयो वञे ऐं जॾहिं महांगो करिणो आहे त उन वक़्तु ₹5.90 जो ऐलान थियो आहे जेको इन खां अॻु में IMF में वर्ल्ड बैंक चई चुकी आहे त हिन पेट्रोल खे महांगो कयो। इन करे इहो पेट्रोल जी महांगाई उन मार्केट जी महांगाई न आहे, बैन अल-अक़वामी तेल जे मार्केट जी महांगाई न आहे, बल्कि इहो IMF वर्ल्ड बैंक जे चवण ते महांगो थो थिए। हीअ अमरीका जेका हुकूमत आहे या अमेरिका जी ग़ुलाम आहे। IMF वर्ल्ड बैंक जी ग़ुलाम हुकूमत वोट वठंदा पाकिस्तान खां ऐं ग़ुलामी कंदा हुननि। असांजो मुतालबो इहो आहे त हिनखे न वधायो वञे ऐं पेट्रोल जी क़ीमत घटि करणी हूंदी आहे त ₹1 घटि कयो ऐं उन खां अलावा महीने में 2 दफ़ा जेको आहे क़ीमत जो पेट्रोल जी क़ीमत वधाइण अवाम खां ज़ुल्म आहे। असां उन ज़ुल्म के ख़िलाफ़ आवाज़ उतारियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।